मेहड़ जे अक्सर कॉलोनियुनि ऐं मोहल्लनि में गैस पाइपलाइन विछाइण खां बाद में रोड रस्तनि जी हालत जी ख़राब। कॉलोनी वासियुनि ऐं शहरियुनि खे गुज़रण में सख़्त मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियण लॻा। म्यूनिसिपल तोड़े गैस इंतज़ामिया क़ाइब। कॉलोनी वासियुनि जो एहतिजाज। आला अख़्तियारनि खे नोटिस वठण जी अपील। सुञाण धुरियुनि पारां गैस पाइपलाइन विछाइण बाद रोड रस्तनि जी हालत ख़राब हुजण ऐं खोटियल खॾनि में नालियुनि जो गंदो पाणी भरिजी वियो। गैस इंतज़ामिया जी लापरवाही ते अफ़सोस ऐं ॻणिती जो इज़हार। अवामी न्यूज़ मेहर जी टीम अॻियां एहतिजाज कंदे चयो त जी भाउरबा असुल में छा आहे जो हिनखे 8 ॾींहं थी विया आहिनि, 7 ॾींहं 8 ॾींहं हिननि खे रोज़ु चऊं था त भाई हितां पटे आओ खॾा त माण्हू 12 फुट घिटी आहे, हितां लंघी बि कोन था सघूं। को बीमार हुजे त हुनखे कुल्हे ते खणी वञूं न, काॾे वञे उहो? हे बंदि नथा कनि, इहो खॾो ईअं पटियूं हलिया विया आहिनि, नालीअ जो पाणी उन में पियो थो पए। उहो जो गटर फाथा आहिनि, अचे धप थी आहे, बदबू मच्छर अचे मछरिया आहिनि। हाणे हिननि खे छा कयूं असां? जेको आहे हिननि खे 10 दफ़ा असां चयो आहे त बाबा बंदि कयो, पाइप पंहिंजो हणो, पर पाइप हे त हिननि ते जूं ई नथी चुरे। हे पंहिंजे बिगियूं पटे उन्हनि खे बंदि पिया था कनि। हिननि सां असां अलाए दुश्मनी अथनि। असां उन्हनि खे मुतालबो था कयूं त हे सही कमु थिए ऐं सुठे नमूने सां बंदि करे वञनि। को कमु सही बि नथो थिए, हुतो घिटी पटे वरी हुते था हलिया वञनि, बसि खॾा लॻा पिया आहिनि। को माण्हू मरी पए, को राति जो ॿार मरी पए, त उन ज़िम्मेवार केरु आहे? 2 महीना 2.5 महीना थी विया आहिनि। भंडमाला वींजरमाला में गैस कोन्हे को। हे गैस वारा जेको आहे तो ॾाढो असांखे हिननि परेशान कयो आहे। असां ॿार बच्चा सभु असां परेशान आहियूं। महिरबानी करे असांखे गैस ॾिनो वञे, असांजो बुनियादी हक़ आहे। जेके खॾा खोटिरिया आहिनि हिननि जे लाइ जेको आहे सो का बि इंतज़ामिया को बि कमुकार नथी करे। रुॻो खॾा खोटिरे नाले में बाबा गैस चालू थी वियो, वरी मथे वरी जेको आहे फोटो सेक्शन करे बाबा गैस चालू थी वियो। हिननि जी त कमीशन ठही, पर हिते त ग़रीब माण्हू परेशान लॻा पिया आहिनि न। का बि गैस इंतज़ामिया का बि माना हिते कोन थी अचे। असां ॾाढो परेशान लॻा पिया आहियूं। महिरबानी करे असांखे गैस ॾिनो वञे, जे न सुभाणे असां बाक़ाइदे धरणो हणंदासीं गैस जे ख़िलाफ़ु। पोइ जेको आहे सो पाण खे संभालिजो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।